सदाई अधूरा कम कंदी कॾहिं को ढंग जो कम कयो अथई टियों दफ़ो नाकाम थी हर दफ़े नाकाम भी थी पए ऐं वरी पधरी भी थी पए कॾहिं को सुर जो कम कयो अथई मां छा कया मुई का काम जी हडी का दिया मरे ही कान थी ऐं मुआ ये दुकानदार हर सामान में मिलावट था कर भला को जहर में भी मिलावट कंदो आजा चंगू चंगू हाणे सामान बधी छॾ इजो थी मेरू पुलिस घुराए असांखे घर मां कढे सालार रुगो घर मां कढे त बि हुन जी महिरबानी मूंखे त खौफ आ त काथे वो थाणे ते वञी मुंहिंजे लाइ FIR न कटराए ईअं कोन कंदी बका घर मां ज़रूर कढंदी न सालार मेहरू कहिड़ी बि आ पर दिल जी साफ़ आ हल हल त हली मेहरू का माफ़ी वठूं वो ॾिसे असांखे माफ़ करे छॾींदई चवी छा थी मां सालार खान मेहरुअ खां वञी माफ़ी वठां जुती बि मेहरुअ खां माफ़ी न वठंदी जेकॾहिं असां हुन खां माफ़ी न वठी न त हू कुझु बि करे सघे थी हिकु त हू असांजो हक़ खई वेठी आहे बाबा जी सॼी मिल्कियत पंहिंजे हेठां कई वेठी आहे ॿियो कहिड़ो हक़ खपे हुनखे मां मेहरुअ खां कॾहिं बि माफ़ी न वठंदुसि तोखे वठणी आहे त वठ वञी भला फ़ैसिलो वठीसि त जेको हक़ तुंहिंजे लाइ तुंहिंजो बाबो लिखी वियो उहो ई मिले इहा ॻाल्हि तूं सही थी चए ईअं था कयूं फ़ैसिलो था करायूं मां त वञाई थी मेहरुअ खां माफ़ी वठण मूंखे उमीद आहे त हूअ मूंखे माफ़ करे छॾींदी बि मां वञा त पोइ वञजांइ नवाबज़ादी खां माफ़ी वठण थी वञे इहो सुल्तान ई परू भई हिन छोरा मादी मुहांडरा इहे साईं हाणे थींदा सालार खान जे साम्हूं लेकिन सालार खान सां मुहाड़ो बट कयो न अहिड़ी त सालार खान चीपट जा छोरनि जा चीकट निकिरी गई चीकट ची कंदा वतंदी ची पर बाबा असांजी त बेइज्जती थी न जेकॾहिं सुल्तान ऐं परू हथियार खणी पाया न त ॼण असां सां विड़ी विया यार मुझे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध जेकॾहिं विढ़नि था त पाण में ॿाहिरि था असांजो ऐं सुल्तान वारनि जो विच में छा असीं छो विढ़ूं बाबा असीं थियासीं जुतपा वठण वारा बाबा असां विढ़ूं या न विढ़ूं पर इहो परू कोन विढ़ंदो ऐं जे परू विढ़ियो त सुल्तान किथे बीह सघंदो बाबा जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल थी बि न ऐं जेकॾहिं सालार खान असांखे वाहर जे लाइ चयो न पोइ पिया सोचींदासीं ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे बाबा असां सॼी उमिरि सालार खान सां साथ ॾिनो आहे ऐं जे हाणे कंध था कढरायूं त दुनिया छा चवंदी सालार छा भाईंदो ईअं असां सालार खान खे अकेलो कोन छॾींदासीं सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।